बिचा हज़रत इमाम क़ाज़ी अब्बास अलमदार जे वलादत बासात जे सिलसिले में अॼु राति बीरा बिचा सैयद जरार शाह लतीफ़ी जी अॻवानी में अंजुमन ग़ुलामाने अहले बैत बिचा तरफ़ां हर साल जियां हिन साल बि उलहंद पर शाही करबला मां हिकु शानदार रैली जी सूरत में चादर बरामद कई वेंदी, जेका रैली दुहल शरनाइन सां दरगाह भिटाई ते पहुचंदी, जिते भिटाई जे मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी वेंदी। जंहिं बाद दरगाह चाढ़े ते केक कटियो वेंदो, जिते पाकिस्तान जा मशहूर नाले वारा कसीदा ख़्वानी कंदा। रक़्स जुमरियूं हणी प्रोग्राम खे बहितरीन बणायो वेंदो। ॿिए पासे दरगाह भिटाई खे औक़ाफ़ खाते बिचा तरफ़ां कुआं जियां पिणु सिंगारियो वियो आहे, जंहिंजा दुआ तलबकार सैयद गदा हुसैन शाह, सैयद फिदा हुसैन शाह, सैयद जरार शाह लतीफ़ी आहिनि, जिन में तमामु मोमिनीन खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।